जी नाज़रीन, असां हींअर मौजूद आहियूं बोज़ार बगोदड़ो ऐं जिस्कानी तरफ़ वेंदड़ रोड ते जेको 1.5 साल खां मुसलसिल अवाम लाइ अज़ाब बणियल आहे। अचो त हितां जे ॻोठाणनि ऐं मुसाफ़िरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। तूं चओ त कुझु तूं चओ त लुछां, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तूं कंहिंखे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मन रुगो। जीअं त हीअ मुसलसिल असीं हिन रोड जेको आहे ॾिसी रहिया आहियो, इन तां तकलीफ़ जो शिकार आहियूं। बीमार माण्हू, माज़ूर माण्हू जेके आहिनि मुसलसिल तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। काफ़ी बेरा हादसा बि पेश आया आहिनि हिन रोड ते। नंढड़ा मासूम ॿार जेके आहिनि हिन सिम में किरी पिया आहिनि। हिकु साइड सां जेको आहे हिकिड़ो सड़क ठाही वई आहे, सो बि जेको आहे न जे बराबरि आहे। साम्हूं खां वॾी गाॾी अची थी वञे त को नंढड़ो ॿारु आहे के माना उहो हिते ॾाढो ॾुखियो थो थिए। ऐं ख़ासि तौर ते जेको आहे हार्ट पेशेंट या जेके आहिनि ॿिया मरीज़ जेके आहिनि, राति जे टाइम कंहिंसां को मसइलो मसाइल पेश अचे थो त माना हॉस्पिटल पहुचण ताईं त जेको आहे असां सम्झूं था त को बि अहिड़ो अलाह न करे केस थियो त पोइ माना असां नथा सम्झूं त को जो उहो दिलि जो मरीज़ हॉस्पिटल ताईं पहुची सघंदो ऐं पंहिंजी ज़िंदगी जी जंग विड़ी सघंदो। सिंधी क़ौम खे जेको आहे को बहितरीन का फैसिलिटी ॾिनी वञे। असांजो हिननि खां कामोरनि खां या जेके आहिनि गवर्नमेंट आहे, हिननि मां ॿियूं के त उमेदूं न आहिनि को असांखे जेके आहिनि सोना माल ठाहे ॾींदा या असांखे चङो रोज़गार ॾींदा। बहरहाल ख़ुदा राहे ॿाहूं अथव, असांखे रोड त चङो ॾियो, असांखे ज़िंदगी जी सहूलियत ॾियो त को असां को जी सघूं। तव्हां त असांखे न जीअण जहिड़ो छॾियो आहे, न तव्हां मरण जहिड़ो छॾियो आहे। रोड जी तकलीफ़ आहे ॾाढी साईं खे चवां। तक़रीबन हिनखे 1.5-2 साल थी विया आहिनि। रोड साईं खे चवां नथो ठही सघे। तकलीफ़ आहे, ॿार बच्चा अचनि वञनि था स्कूल जे लाइ वग़ैरह, वॾी तकलीफ़ आहे। सुबुह जो स्कूल वञण लाइ हितां ॿार बच्चा वठी वञण लाइ तमामु घणी तकलीफ़ आहे। ॿियो त बीमारी सिमारी लाइ अगरि कोई मरीज़ वठी वञूं था त हिन रस्ते में एक्सपायर थी थो वञे। असां ज़िले इंतिज़ामिया खे गुज़ारिश कंदासीं त हीउ रस्तो ठाराए ॾिनो वञे। तमामु घणी तकलीफ़ आहे, अच वञ में तमामु घणी तकलीफ़ आहे। बीमारी सिमारी लाइ अचण वञण लाइ ॾाढी तकलीफ़ थिए थी पई। बस वारनि खां अपील कंदासीं त महिरबानी करे 3 साल थिया आहिनि, हीउ रस्तो बहाल न थी सघियो आहे। इन करे असां तमामु घणी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे हीउ रस्तो ठाराए ॾिनो वञे। हीउ ज़ुल्म आहे, आज़ाब आहे। ॾिसो था रोड रस्ता ख़राबु लॻा पिया आहिनि सभई। हीअ जेके इंतिज़ामिया गुम आहे, ऐं हाणे इंतिज़ामिया अचे हीअ रोड बहाल कराए। हीअ असां ॻोठाणा पंहिंजी पाण मदद तहत रोड बहाल करायोसीं थोरो घणो। हाणे हीअ असांजे लाइ आज़ाब थी वियो आहे। बरसाति खां पोइ केर बि असांखां पुछण जे लाइ कोन आयो आहे त को हीअ रोड ठहे या न ठहे। वोट वठण जे लाइ खोड़ था अचनि, चवनि था त जल्दी कयो, वारो कयो वोट जो। असांजो रोड हिन महिल ख़राबु आहे। असां अचण वञण खां परेशान आहियूं। हिन महिल त न को शासनदान आयो आहे, न को हुकूमत वारो। असां हिन महिल अचण वञण में तमामु परेशान आहियूं। जो हिकिड़ो माण्हू बि नथो गाॾी ते हली सघे त एमरजेंसी हुजे त माण्हू काॾों हितां वञी सघे। जीअं त असां था चऊं त असांजी कोई मदद करे। असांजो हिन महिल रोड असांजो तमामु बेकार आहे। असांजो रोड ठही वञे त असांखे भलो आहे। ॿिए जिथे किथे बि ॾिसो रोड ठहनि था। हे हो असांजो हिन महिल रोड तमामु ख़राबु लॻो पियो आहे। असांजो ॾिसो त गाॾी ते असां हिकिड़ो बरोटो 10 किलो अन्न जा बि असां नथा खणी सघूं, एॾो रोड ख़राबु आहे। माना काफ़ी अरसे खां वठी बारिशुनि खां वठी ये रोड सफ़ा तमामु हलण खां नाइल थी वियो आहे। जीअं चऊं ईअं सफ़ाई ख़राबु थी आहे रोड। ये रस्ते में अच वञ जे एमरजेंसी में का सहूलियत न आहे असांखे हिन वक़्तु। का बि अहिड़ी राति जो हुजे या ॾींहं जो हुजे खणी चऊं, का बि अहिड़ी न आहे। बराए महिरबानी असांखे रोड रस्तो ॾिनो वञे। हीउ जेको तव्हां कैमरा जी अख सां ॾिसी सघो था, रोड जेको बगोदड़ो बोज़ार वॾा जिस्काणी खैरपुर तरफ़ वेंदड़ मेन लिंक रोड आहे। मगर अफ़सोस सां चवणो थो पए त गुज़िरियल 1.5 साल अॻु जेके पयल बरसातूं हुयूं, उन दौरान हिननि ॻोठ बगोदड़ो जे रहवासनि पंहिंजी मदद पाण तहत हीउ रस्तो बहाल करायो। हिन वक़्तु ताईं तक जा न चूंडियल नुमाइंदा ज़ाहिर आहिनि, न ई निगरान हुकूमत, न ई ज़िले इंतिज़ामिया हिन वक़्तु नज़र अचे पई। ज़िले इंतिज़ामिया खे गुज़ारिश आहे त ख़ुदा राहे हितां केतिरा ई मरीज़ स्कूल वेंदड़ सरकारी मुलाज़िम सख़्तु ॾुखियाईनि ऐं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। असीं DC खैरपुर ऐं निगरान हुकूमत खे अपील था कयूं त ख़ुदा रा हे ॻोठ बगोदड़ो खां बोज़ार वॾा वेंदड़ लिंक रोड ॿीहर तामीर कराए हितां ॻोठाणनि जी तकलीफ़ूं जेके आहिनि उन्हनि खे ख़तमु कयो वञे त महिरबानी थींदी। ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि ऐं ॻोठाणनि जो चवणु हुयो त गुज़िरियल बरसातुनि में इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत मटी विझराए रस्तो बहाल कयो हुयो। जॾहिं त चूंडियल नुमाइंदनि तोड़े ज़िले इंतिज़ामिया 1.5 साल गुज़रण बावजूदि हिन वक़्त ताईं का बि सार नाहे लधी। हिननि वधीक निगरान हुकूमत सिंध समेत बस वारनि खे अपील कई आहे त इन मामले जो नोटिस वठी बोज़ार वॾा बगोदड़ो जिस्काणी लिंक रोड खे ॿीहर तामीर कराए ॾिनो वञे
त जीअं ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि ऐं ॻोठाणनि खे पेश ईंदड़ तकलीफ़ुनि ऐं मुश्किलातुनि मां जान छॾाए सघिजे। कैमरामैन मोहम्मद अब्बास जाफ़री सां गॾु शाहिद जाफ़री, जेकब न्यूज़, बोज़ार वॾा।